AR1 न्यूज़ जी बंदिश खिलाफ़ सखर जा सहाफ़ी सरापा एहतजाज बणिजी विया। सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते सखर प्रेस क्लब आॾो AR1 न्यूज़ जी बंदिश ऐं सहाफ़ियुनि सां ज़्यादतियुनि खिलाफ़ सहाफ़ी सरापा एहतजाज बणिजी विया। एहतजाज में वकील बरादरी, सिविल सोसाइटी, वापारी अगवान पिण शिरकत कई। सखर प्रेस क्लब के नायब सदर ख़ालिद बांभण, सदर SUG इमदाद बोजदार, जनरल सेक्रेटरी SUG अहकर रिजवी, सखर प्रेस क्लब के नायब सदर लाला शहबाज पठान, जॉइंट सेक्रेटरी शाहिद चन्ना, कोर्ट रिपोर्टर्स एसोसिएशन जो सदर सलीम सहतो, सैफमा सखर चैम्बर जो सदर सलाहुद्दीन कुरैशी, कैमरामैन फोटो जर्नलिस्ट एसोसिएशन जी सदर कज़ाफ़ी शाह, हाई कोर्ट सखर स्मॉल ट्रेडर्स जे सदर हाजी हारून मेमण, SDE चेयरमैन हाजी जावेद मेमण, एडवोकेट कैप्टन ज़हीर बाबर, समाजी अगवान शाइस्ता खोसो, जुनैद आरई, हाजी परवेज़ चन्ना ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते अगवाननि चयो त मौजूदा हुकूमत बहितर कारकर्दगी ॾेखारण बदिरां इज़हार जी आज़ादी जो हक़ खसण में मसरूफ़ आहे। इहो ई सबबु आहे त AR1 न्यूज़ जो लाइसेंस मुअत्तल करे नशरियात बंदि कई वई आहे, जेको अमल आज़ाद सहाफ़त ऐं इज़हार जे आज़ादी ते वार आहे। हुकूमत गैर आइनी कदम खणी हक़ ऐं सच जे आवाज़ खे दबाइण जी नाकाम कोशिश करे पई। पैमरा ज़रिए TV चैनल्स जे नशरियात बंदि कराइण ऐं लाइसेंस मुअत्तल करण वारो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे।